अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के उहे 10 ॾींहं अता फ़रमाया आहिनि। इस्लाम जी शरीयत जा तक़रीबन तमाम आमाल अदा कया वेंदा आहिनि, जंहिंमें रोज़ो भी आहे, जंहिंमें क़ुरबानी भी आहे, जंहिंमें हज भी आहे, जंहिंमें अल्लाह ताला जूं तकबीरात तहमीदात भी आहिनि। इन ई 10 ॾींहनि में सदका व ख़ैरात भी आहे। इंसान जी मुसलमाननि जी बख़्शिश कंदो आहे त उहे इहे 10 ॾींहं ई आहिनि। ज़िलहज जो महीनो अल्लाह तबारक व तआला जे उन्हनि महीननि मां आहे जंहिंजी फ़ज़ीलत अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में ऐं प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी अहादीस में कई जगहनि ते कई मक़ामनि ते बयानु फ़रमाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन उम्मत खे अहिड़ा ॾींहं अता फ़रमाया आहिनि जंहिंमें अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बांदनि पंहिंजे बंदनि जा गुनाह बि माफ़ कंदो आहे, हुन जा दर्जात बि बुलंद कंदो आहे। पोइ उन्हनि खे अहिड़ो मौक़ो अता कंदो आहे जंहिंमें हू अल्लाह ताला जी तरफ़ वधनि, अल्लाह ताला जो क़ुर्ब हासिल कनि। त ज़िलहज जो महीनो उन्हनि महीननि मां आहे। सभिनी खां पहिरीं इन जी का फ़ज़ीलत आहे इहा त अल्लाह रब्बुल आलमीन जे उन्हनि महीननि मां आहे जंहिंजी हुरमत क़ुरान करीम में बयानु थियल आहे। 4 महीना हुरमत वारा आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो महीनो ज़िलहज जो महीनो आहे। इहो उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे उहे 10 ॾींहं अता फ़रमाया आहिनि जंहिं 10 ॾींहनि में इस्लाम जी शरीयत जा तक़रीबन तमाम आमाल अदा कया वेंदा आहिनि। उन्हनि जी मिसाल चंद मां तव्हांखे बयानु कंदुसि, जंहिंमें रोज़ो भी आहे, जंहिंमें क़ुरबानी भी आहे, जंहिंमें हज भी आहे, जंहिंमें अल्लाह ताला जूं तकबीरात तहमीदात भी आहिनि। इन ई 10 ॾींहनि में सदका व ख़ैरात भी आहे। इन्हनि 10 ॾींहनि में अल्लाह तबारक व तआला दुनिया में सभिनी खां वधीक कंहिं ॾींहं में अगरि इंसान जी मुसलमाननि जी बख़्शिश कंदो आहे त उहे इहे 10 ॾींहं ई आहिनि जंहिंजी फ़ज़ीलत आहे। हिननि 10 ॾींहनि जे बारे में अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में इरशाद फ़रमाए थो वल फ़ज्रि व लयालिन आशिर। ऐं अल्लाह तबारक व तआला हिन में क़सम खई आहे फ़जर जी ऐं क़सम खई आहे 10 रातनि जी। मुफ़स्सिरीन जो इत्तिफ़ाक़ आहे त 10 रातियुनि जो जेको तज़किरो आहे उहो इहे 10 ॾींहनि जेके ज़िलहज जा इब्तिदाई 10 ॾींहं बयानु थिया आहिनि। अल्लाह तबारक व तआला जे हिन जी क़सम खाइण जो मक़सदु इहो आहे त इन जी ताज़ीम ऐं इन जी हुरमत बयानु कई वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 2 या 3 हदीसूं मुख़्तलिफ़ मक़ामनि ते मौजूदु आहिनि जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फ़रमाइनि था त अल्लाह तबारक व तआला खे सॼे साल में कंदड़ अमलनि में सभिनी खां वधीक जिन्हनि ॾींहनि में अमल महबूब आहिनि उहे इहे 10 ॾींहं आहिनि जेके ज़िलहज जा इब्तिदाई 10 ॾींहं आहिनि। सहाबा किराम पुछनि था ए अल्लाह जे रसूल, छा जिहाद फ़ी सबीलिल्लाह खां वधीक? अल्लाह जे रसूल चवनि था जी हा, जिहाद फ़ी सबीलिल्लाह खां वधीक अल्लाह तबारक व तआला के इन्हनि ॾींहनि में थींदड़ नेक आमाल वधीक महबूब आहिनि, सवाइ इन हालत में त को मुजाहिद अल्लाह जी राह में निकिरे पंहिंजे माल सां ऐं पंहिंजी जान सां गॾु ऐं ॿई शयूं वापसि न अचनि। माल बि ख़र्च थी वञे अल्लाह ताला जी राह में ऐं उनजी जान बि शहादत जो रुतबो पाए वञे। सिर्फ़ु इहो इंसान जेको आहे उन अमल खे पहुची सघे थो जेको अमल इन्हनि 10 ॾींहनि में अदा कया वञनि था।